घणा माण्हू इहो सम्झंदा आहिनि त दौलत सां हर शइ ख़रीद करे सघिजे थी, पर छा इन सां ख़ुशी ख़रीद करणु मुमकिन आहे? इन हवाले सां हिकु तहक़ीक़ में इंकिशाफ साम्हूं आयो आहे। ज़िंदगी गुज़ारण लाइ पैसो या दौलत बुनियादी ज़रूरतुनि मां सभ खां अहम आहे। दुनिया में ॿ तबक़ा आहिनि, जिन मां हिकु दौलत ज़िंदगी गुज़ारण लाइ कमाए थो ऐं ॿियो अहिड़ो तबक़ो आहे जेको ज़िंदगीअ जो मक़सदु दौलत में वाध सम्झे थो। घणनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त दौलत सां हर शइ ख़रीद करे सघिजे थी, पर छा इन सां ख़ुशी ख़रीद करणु मुमकिन आहे? इन हवाले सां मुहक़क़िक़नि जो चवणु आहे त बुनियादी तौर ते ग़रीब माण्हूअ जी आमदनी वधण सां खेसि ख़ुशी थींदी आहे, जॾहिं त अमीर तबक़े में इहो मामिलो उबतड़ आहे। इहा तहक़ीक़ अमेरिका जी पेंसिल्वानिया यूनिवर्सिटी सां वास्तो रखंदड़ नोबेल इनाम माणींदड़ नफ़्सियात जे माहिर कई आहे, ऐं जॾहिं हिन नतीजो वरितो त हैरानी जोगी हक़ीक़त साम्हूं आई त हर फ़र्द दौलत में वाध ते ख़ुशि नाहे थींदो। नफ़्सियाती माहिर डेनियल ॿिनि तहक़ीक़ी रिपोर्टुनि जी डेटा जो जाइज़ो वरितो, जिन जा नतीजा हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ हुआ। पोइ हुन नई तहक़ीक़ मां ख़बर पई त दुनिया में 15 खां 20% माण्हू अहिड़ा दौलतमंद बि आहिनि जेके पंहिंजी दौलत में वाध ते ख़ुशि थियण बदिरां नाख़ुशि थींदा आहिनि। हिन दिलचस्प तहक़ीक़ मूजिबि जॾहिं माण्हूअ जी आमदनी ओचितो वधंदी आहे त संदन ज़िंदगीअ में हिक ख़ुशीअ जो अहसास बि वधी वेंदो आहे। पर ही 20% उहे माण्हू आहिनि जिन जी आमदनी $1 लख सालियानो खां वधी वेंदी आहे। पोइ हिननि लाइ ख़ुशि रहणु ॾुखियो थी पवंदो आहे ऐं हिननि जी ख़ुशीअ में घटिताई अचणु लॻंदी आहे। तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त 30% माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी आमदनी जॾहिं $1 लख सालियानो खां वधंदी आहे त उन्हनि जी ख़ुशीअ में बि वाध थींदी आहे।